अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तन खे ॿुधाइण वारो आहियां ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में। दोस्तों, कुछ दोस्त चई रहा आहिनि त ज़हर ज़िंदगी ड्रामे में अब्बास गुल ओडाणो अचण वारो आहे। दोस्तों, छा ही हकीकत आहे या वरी ही कूड़ आहे? अॼु मां तव्हांखे हिन वीडियोस में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तन खे हिक नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा, हिकिड़ो सुठो कमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों, सभ खां पहिरियां मूंखे इहो ॿुधायो त ज़हर ज़िंदगी ड्रामो तव्हांखे कीअं लॻी रहियो आहे। दोस्तों, मां तव्हां दोस्तन खे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामो हिकु तमामु बहितरीन ड्रामो आहे ऐं हिन ड्रामे में सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु कमु करे रहिया आहिनि। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अब्बास गुल ओडाणे जो ड्रामो हिकु पहिरियां हली रहियो आहे सिंध TV चैनल ते। दोस्तों, हुन ड्रामे जो नालो आहे सिंध ॼाई। दोस्तों, काफ़ी सारनि दोस्तनि हुलायो आहे त अब्बास गुल ओडाणो ज़हर ज़िंदगी ड्रामे में अची रहियो आहे। दोस्तों, हरगिज़ न ही कूड़ आहे जेका दोस्त हुलाए रहिया आहिनि त अब्बास गुल ओडाणो ज़हर ज़िंदगी ड्रामे में अची रहियो आहे ऐं अब्बास गुल ओडाणे जा असद खान कुरैशीअ सां सीन रिकॉर्डिंग थी चुका आहिनि। दोस्तों, इहो कूड़ आहे ऐं ही जेके सोशल मीडिया ते फ़ोटू वायरल थी रहिया आहिनि, ही कहिड़े ड्रामे जा फ़ोटू वायरल थी रहिया आहिनि, इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दोस्तों, ही मीरास ड्रामे जा फ़ोटू वायरल थी रहिया आहिनि फेसबुक ते ऐं दोस्तनि हुलायो आहे त अब्बास गुल ओडाणे जा ज़हर ज़िंदगी ड्रामे में सीन रिकॉर्डिंग थी चुका आहिनि असद खान कुरैशीअ सां। दोस्तों, इहो कूड़ आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अब्बास गुल ओडाणो कोन अची रहियो आहे। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तन खे ही वीडियो पसंद आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तन खे ही वीडियो पसंद आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।